नाज़रीन, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका एडमिंटन चैप्टर कैनेडा तरफ़ां ईद मिलन तकरीब थी, जंहिंमें सिंधी कुटुंबनि वॾे अंग में शिरकत कई। ॾिसूं था हीअ रिपोर्ट। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका एडमिंटन चैप्टर कैनेडा तरफ़ां ईद मिलन तकरीब थी, जंहिंमें सिंधी कुटुंबनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ख़िताब कंदे साना जे कैनेडा लाइ मरकज़ी नायब सदर अवेस लगारी ईद जे सिलसिले में पुरवकार तकरीब कोठाइण ते एडमिंटन चैप्टर जे उहिदेदारनि खे वाधायूं ॾिनियूं। अवेस लगारीअ चयो त एडमिंटन चैप्टर जूं सरगर्मियूं हमेशह मिसाली रहियूं आहिनि, जंहिंसां कम्यूनिटीअ में एको ऐं हम आहंगी पैदा थी आहे। साना एडमिंटन चैप्टर जे सदर समी मेमुण, नायब सदर माहिनी इस्मानी ऐं जनरल सेक्रेटरी कुर्बान पंवर ख़िताब कंदे तकरीब में शरीक महिमाननि खे भलीकार कई ऐं चयो त अहिड़नि प्रोग्रामनि कराइण जो मक़सदु कम्यूनिटीअ खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करण सां गॾोगॾु तफ़रीह फराहम करणु पिणु आहे। साना अॻवाननि शरीक कुटुंबनि जो थोरो महींदे चयो त कम्यूनिटी जे सहकार सबबि ईद जो ही प्रोग्राम कोठाइण मुमकिन थी सघियो। तकरीब खे ख़िताब कंदे सिंध में गच अरसो गुज़ारींदड़ कैनेडा वासी रॉड ब्लेक ऐं संदसि वनी सिंध में मिलियल मोहबत ऐं मान जो ज़िक्र कंदे चयो त सिंध में गुज़ारियल हर घड़ी खे सदाई यादि रहंदी। असांखे इजाज़त था ॾियो त असीं हिते तव्हां सां गॾु मल्हायूं। सो महिरबानी तव्हांजी वरी वरी ऐं सना जे लाइ असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेद वरी अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम थिए। असीं 1983 सिंध असां पंहिंजे मुल्क मां हली वियासीं ऐं हुते रहणु शुरू कयोसीं। पहिरीं लाड़काने में, बाद में शिकारपुर ऐं आख़िर में हैदराबाद रहंदा हुआसीं। ऐं मूंखे तमामु घणा प्यार यादि अची पिया आहिनि ऐं तव्हां सां गॾु ख़ुशि आहियां। चैप्टर जे सीनियर मेंबर नवाज़ पंवर रॉड ब्लेक खे भलीकार कंदे अजरक ओढायो। तकरीब में साना फेम फंड लाइ एडमिंटन चैप्टर तरफ़ां गॾु कयल रक़म जो चेक साना एडमिंटन जे बानी मेंबर मुमताज़ लांगा ऐं खज़ानची ज़काउल्ला निज़ामानी मरकज़ी नायब सदर अवेस लगारी हवाले कयो वियो। जिन ते तकरीब में ॿियनि खां सवाइ सिंध जे सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़े निगार अल्ताफ़ मेमुण पिणु शिरकत कई। ईद प्रोग्राम में डिनर खां पोइ मौसीक़ीअ जी महफ़िल थी, जंहिंमें डॉक्टर करीम गिलानी ऐं इंजीनियर आफ़ाक सिद्दीक सुर विखेरे शिरकत कंदड़नि खां ख़ूब दाद माणियो।